मीरपुर साकरो समेत सॼी साहिली पट्टीअ में पाणी जी शदीद खोट सबबि ज़रई सूरत हाल इंतहाई ॻणती जोगी बणिजी वई आहे। सारियाल जो पोखियल फसल पाणी न मिलण करे सुकी रहियो आहे। जेकॾहिं ईंदड़ कुझु ॾींहंनि अंदरि वाहन ऐं शाखनि में पाणी न छॾियो वियो त लखें रुपयनि जो नुक़सानु थियण जो ख़दशो आहे। माज़ीअ में बि मीरपुर साकरो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाज कया हुआ ऐं फसलनि जी तबाहीअ बाबति ख़दशा ज़ाहिर कया हुआ। जेकॾहिं पाणीअ जी खोट ख़तमु न थी त सारियाल समेत ॿिया ज़रई फसल सख़्तु मुतासिर थियण जो ख़दशो आहे। जॾहिं त मालवंद माण्हू ऐं आम शहरी पीअण जे पाणीअ जे मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आबादगारनि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त क़िस्मती सां आहे। असीं डेल्टा जे एंड में वेठल आहियूं। असां वटि पाणी जो तमामु वॾो फुक़दान आहे। सारियुनि जा असांजा बेजारा सड़नि पिया। असांजूं मवेशियूं जेको माल आहे उहो माल मथां पाणी लाइ परेशान लॻो पियो आहे। असांजो लखनि रुपयनि जो ॿिज आहे उहो तमामु ख़राबु थियण वारो आहे, जंहिंजी उमिरि 40 ॾींहं खां अबो थी वई आहे। असीं एतिरे क़दुरु परेशान आहियूं, असां ख़ुदिकशी करण ते मजबूर आहियूं। असांखे महिरबानी करे 6 माह पाणी आहे, असांखे पाणी ॾिनो हुजे। असीं वॾेरे हमीद पवर खे, हाजी अली सन ज़रदारी साहिब खे ऐं मुराद अली शाह खे ऐं अहिवारनि में जेके असांजा चूंडियल नुमाइंदा वेठा आहिनि उन्हनि खे इहो चवणु चाहियूं त बराए महिरबानी असांखे असांजो पाणी ऐं जियाबो असांजो हक़ ॾिनो वञे। साकरो सब डिवीज़न जेकी हिन वक़्तु जीअं सूरताल खे मुंहुं ॾेई रहिया ऐं साकरो सब डिवीज़न में समुंड जे कप ते हुजण सां गॾोगॾु साकरो जेकी शाखूं आहिनि उहे टेल कोन थियूं कनि। तव्हां असां वटि हिकु त वाक़ई पाणी जी शार्टेज आहे, ॿियो त असांजो जेको सिस्टम मैकेनिज़म जेको आहे, असांजो रेगुलेटर जेको सिस्टम आहे, असांजा जेका दरवाज़ा आहिनि उहे मुकमल तौर ते ठहियल कोन्हे। ऐं पाणीअ जा जेके ब्रेक आहिनि त पाणीअ खे ब्रेक कीअं लॻंदा। ॿिए नंबर ते त शाखनि जूं खाटियूं कोन्हे ऐं जे शाखनि जूं खाटियूं कोन्हे त पाणी टेल कोन थो थिए ऐं पाणी जे टेल कोन थो थिए त उते जो आबादगार जेको आहे उहो सरापा एहतिजाज आहे ऐं उहो हिकु त महांगाई खे बि मुंहुं ॾिए ऐं ॿिए नंबर ते त उहो माण्हू कोठनि खे थो मुंहुं ॾिए ऐं वक़्तनि वक़्तनि ते जेका इलाइक़नि जा जेका माण्हू आहिनि, मुंड वारा आबादगार ऐं टेल जा जेका आबादगार आहिनि, उन्हनि में हिकिड़े क़िस्म जो पैदा थिए थो जज़्बात ऐं गर्मा गर्मी। हिकु पासे पाणी मौजूदु हुजे, ॿिए पासे न हुजे त आउं सम्झां थो त इहा असांजे सिस्टम जी जेकी खोट आहे। मेहरान टीवी वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे हीअ इनाम जेके मान मरतबो बख़्शियो। छाहे जो हीअ नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे जंहिं मंझि असांजा नुमाइंदा असां खां इंटरव्यू वठनि या असां खां का ॻाल्हि गत पुछनि। चाहे जो हींअर पाणी जो वॾो मसइलो रहियो आहे। पाणी असांजे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, जंहिं मंझि असांजा हिते जा नुमाइंदा सभु सुतल हूंदा, छो जो असांखे हींअर पाणी जी तमामु घणे खां घणी ज़रूरत पाणी जी आहे। पाणी उहा शइ आहे जेकी इंसान जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो हूंदो आहे। हर शइ में सारियुनि जो ॿिज हुजे या आबादी कहिड़ी बि पोखे छॾियूं, असांजो सारियुनि जो ॿिज जॾहिं असां ख़रीद कयो तॾहिं 3000 खां 2500 रुपए किलो विकामे पई। असांजी जॾहिं सारियुनि जी विकिरो थींदो तॾहिं सारियुनि जो 2000 खां 1800 रुपए मण विकिरो बि कोन थींदो, छो जो उन वक़्तु असांजी वॾी डीलिंग थींदी मथां खां। गवर्नमेंट लीक कंदी बाबा त हीअ असां हेतिरे तक सारियूं ख़रीद कंदासीं, मथे कोन कंदासीं। ऐं बाबा इन्हनि ते असांजो ख़र्चु छा थियो। जॾहिं ट्रैक्टर जी खेड़ी जो अंदाज़ो लॻायो त हिकु एकड़ ते 4 कलाक खेड़ी थी 4 खां 4.5 रुपए कलाक खेड़ी थी आहे। जेकॾहिं डीज़ल हींअर ख़र्चु थिए पियो हिकु एकड़ ते, सुबुह मां मशीन चालू करियो तक़रीबन 2-2.5-3 कलाक हिकु एकड़ खे भराई में लॻनि था। 8000 खां 7000 जो डीज़ल सड़े थो। पोइ भाण, पोइ दवाऊं, सॼो मसइलो सिधो करे जॾहिं असांजी अन्न कटाई थींदो उन वक़्तु असांखे सारियूं को प्रॉफिट कोन ॾींदियूं, सिर्फ़ु चवंदा हुआ गॾे जो खीरु खोदड़े लाइ पूरो। असीं ॿुधाइण था चाहियूं त सिंध हुकूमत खे त महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो वञे। इन जे बावजूदि बि असीं गुज़ारिश करियूं त सिंध हुकूमत खे ख़ुदा असांजी का वाह कयो, वसीलो कयो। पाणी जे बग़ैर सिंध सॼी तबाह थी वेंदी। मुंहिंजा भाउ हेसि ताईं 2500-3000 रुपया किलो ॿिज जो मिले पियो, 400 रुपया लीटर डीज़ल आहे। बाक़ी रहियो छा आहे दुनिया में, बाक़ी घुरायो असां लाइ कोई एटम बम या को जहाज़ खणी अचो सॼी सिंध खे करियो तबाह। उनखां बावजूदि ख़ुदा असांखे पाणी ॾिनो वञे।
जे न त ॿी सूरत में असीं रोडनि ते निकिरी ईंदासीं। मीरपुर साकरो जा जेके इलाइक़ा आहिनि बघाड़वा मां जेके निकिरंदड़ शाखूं आहिनि उहे लज्जा, टाकाणी, डोडे नाली, राजवा ऐं मलकावा इन समूरी शाखनि में हिन वक़्तु वारी उॾामे पई। पाणी जी शदीद खोट आहे। पाणी जी खोट जे करे हिते जो आबादगार इलाइक़े जा जेके आबादगार माल मच्छी वग़ैरह जेके से मुतासिर थी रहिया आहिनि ऐं पाणी जी जेका सा खोट शिदत इख़्तियार करे वई आहे ऐं वाहन ऐं समूरी शाखनि में जेको सो वारी उॾामी रही आहे। तंहिं करे हितां जा आबादगार मुआशी तौरु ॾींहों ॾींहुं कंगाल थी रहिया आहिनि। सारियुनि जो लॻल ॿिजो बि जेको सो सोकिड़े जे वर चढ़ी चुको आहे। तंहिंजे करे चीफ इंजीनियर कोटड़ी बैराज ऐं उन जे एला इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त मीरपुर साकरो जे समूरी वाहन में पाणी छॾे हितां खे जेको सो नुक़सान खां बचायो वञे। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त पाणीअ जी खोट ख़तमु करे हारियुनि ऐं आबादगारनि खे वॾे नुक़सान खां बचायो वञे। गाज़ी कलमती, मेहरान टीवी, मीरपुर साकरो।